अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं आहियां आतिफ़ हुसैन बलोच। अॼु थींदासीं अव्हां सां रूबरू कभी दिल जी कचहरी जी जल सिंध जे बारे में। दोस्तों, अॼु जो मौज़ू आहे हक़नि ते अञा बि सिंधियुनि जो शक। जो खायूं सिंध जो ॻायूं, सिंध सां आख़िरी साह ताईं निभायूं। आऊं पंहिंजो तारुफ़ कराईंदो हलां त आऊं हिकु बलोच कबीले सां तालुक़ु रखंदड़ आहियां। जेकॾहिं असांजी तारीख़ जी तस्वीर ते नज़रूं वरझाइजनि त असांजे क़ौम जूं पहाड़ूं वञी बलोचिस्तान सां टकराइजनि थियूं। दोस्तो, असांजो हिन वक़्तु रिहाइश सिंध में त सिंध जो खायूं सिंध जो ॻायूं ऐं सिंध सां आख़िरी साह ताईं निभायूं। जेकॾहिं असांजे क़ौम जूं पहाड़ूं वञी बलोचिस्तान सां टकराइजनि थियूं त असां हिन वक़्तु बलोचिस्तान जो न छॾाईंदासीं, छो त सिंध जो खायूं सिंध जो ॻायूं ऐं सिंध सां आख़िरी साह ताईं निभायूं। दोस्तो, पंहिंजे मौज़ू खे छेड़ींदा हलूं त असांजे सिंध जा मारूअड़ा असांजे हक़नि खां आख़िर महरूम छो? ऐं ॾोह कंहिंजो, छा हुकुमराननि जो, या उन में असांजो पंहिंजो ॾोह आहे या कसूर आहे? दोस्तो, वोट ॾियण वारा बि असां, ग़रीब बि असां, फुटपाथ ते सुम्हण वारा बि असां, बिजली, पाणी, गैस, इन्हनि मुख़्तलिफ़ शयुनि खां महरूम बि असांजे सिंध जा मारूअड़ा। इन में कसूर कंहिंजो जेकॾहिं हिकु नज़र वरझाइजे त MPA, MNA, वज़ीर आज़म, वज़ीर आला, असांजे जेके बि आला उहिदेदार आहिनि, सभु असांजे क़ौम जा नौकर आहिनि। नौकरी जो मक़सदु छा? हिकु नौकर। असां हिननि खे नौकर जे तौरु रखियो आहे। असांजे हिन क़ौम जा नौकर अयाशियूं कनि ऐं असीं ख़ामोश रहूं, इहो हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। ऐं सिंध वासियो, जाॻो, पंहिंजे हक़नि लाइ विढ़ो। हर ज़ुल्म कंदड़ ज़ालिम आहे, ज़रूरु आहे, पर उहो ज़ुल्म सहंदड़ उन ज़ालिम खां बि वधीक ज़ालिम आहे। पंहिंजे हक़नि लाइ विढ़ो, छो न अव्हांखे पंहिंजूं क़ुर्बानियूं ॾियणियूं पवनि। हक़नि लाइ आख़िरी साह ताईं विढ़ो। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी ॿोली।